जॾां कर थियाम साञा सुपरिन जी तॾां कर तिर जेतिरो वेर न विसरियाम अंदर रूह रहाम सजन ओताकू करे। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं ऐं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साईं सिक कई पुरखलूस जज़्बन सां। जी मुंहिंजा साईं, महरान रागी जो सिलसिलो जारी सारी आहे ऐं जीअं गुज़िरियल प्रोग्राम में असां तव्हां सां ज़िक्र कयो त हीउ जेको प्रोग्राम असांजो आहे सो ख़ालिसतन जेके बि असांजा रागी हुआ, महरान जा फ़क़ीर तन माण्हू हुआ, हुननि जो जेकॾहिं कंहिंसां प्यारु हो, जेकॾहिं सचाई हुई, जेकॾहिं मोहबत हुई त पंहिंजे सुर सां हुई, पंहिंजे फ़न सां हुई, पंहिंजी मूसीक़ी सां हुई, पंहिंजी सिंध धरती सां हुई। ज़िक्र निकितो आहे फ़क़ीरनि जो त अॼु जंहिं शख़्सियत ते प्रोग्राम कंदासीं उनजो नालो ई फ़क़ीर आहे। जी हा, मिस्री फ़क़ीर। करे कुर्ब अचण वरी मोटी वञण, करे कुर्ब अचण वरी मोटी वञण, इहा रसम रखण अख़्तियार न कर। हिकु भेरो मिल, हिकु भेरो मिल किनी नातो छॾण मेरा मोटे ॾियण अख़्तियार न कर। मिस्री फ़क़ीर ते अॼु गुफ़्तगू थींदी। असांजो महिमान, असांजो साथी साईं, असांजो म्यूज़िक एक्सपर्ट नसीब मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। महिरबानी। नसीब साहब, जेको गुलदस्तो आहे मिस्री फ़क़ीर जो, उन गुलदस्ते जो हिकिड़ो गुल असां वटि मौजूदु आहे। माशाअल्लाह। जेको आहे सो ज़ाहिद गुल साहब जेको असांजे प्रोग्राम में आयो आहे, जंहिंजो तालुक़ु जेको आहे सो मिस्री फ़क़ीर जे ख़ानदान सां आहे ऐं साईं उन्हनि जो भाइटिया आहिनि। नसीब भाई, कीअं त भायो मिस्री फ़क़ीर जे बारे में उहो त इंट्रोडक्शन बि आहे। मिस्री फ़क़ीर जेको हो, उनजी जेका शनाख़्त हुई, उनजी जेका ख़ासि सुञाणप हुई, उहा जेका असां पढ़ी आहे, असां ॾिठी आहे त हू त काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ो वॾो फ़नकार बि हो। पर जॾहिं मखदूम तालिबुल मौला साहब सां जॾहिं हुनजी मोहबत थी आहे, जॾहिं साईं वटि पेश पिया आहिनि, उन खां पोइ वरी हिकु नओं हिकिड़ो रंग उभरियो आहे, हिकिड़ो नओं हिकिड़ो सितार उभरियो आहे, हिकिड़ी निखार उभरियो आहे। इन बारे में तव्हां छा था चओ? अशरफ, वॾी महिरबानी। मूंखे हिकिड़ी इहा त ख़ुशी आहे त मिस्री फ़क़ीर जे ख़ानवादे जो चश्मो चिराग जेको मिस्री फ़क़ीर जे ई वण जी ख़ुशबूदार टारी आहे, गुल आहे, ज़ाहिद गुल, उहो असांखे फ़ख़्रु आहे त उहो असांजे तमामु नंढी ॼमार में रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां पंहिंजे वॾनि वांगुरु वाबस्ता थी वियो ऐं तमामु हिन वक़्तु पंहिंजनि हमअसर ॻाइण वारनि में हिकिड़ो पंहिंजो वॾी मंझता ऐं वॾो नालो रखे थो। मिस्री फ़क़ीर जो तव्हां जेको लफ़्ज़ चयो फ़क़ीर, त फ़क़ीर लफ़्ज़ चवण सां त फ़क़ीर जो ई तसवर अचे थो, पर मिस्री फ़क़ीर ईअं पंहिंजे ॾेख में फ़क़ीर कोन हुयो। नालो त हुनजो ज़बरदस्त हो, मिस्री हो, कुदरत हुई। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हू जंहिं तव्हां बलोच क़बीले में पैदा थिया आहियो, ऐं मिर्ज़ाउनि में पैदा थियो आहियां, हू सिंध जे समाट क़बीले में पैदा थियो आहे, जेके असांजे मौसीक़ीअ जे फ़न जा वारिस आहिनि। ऐं हुनखे इहो पंहिंजो विरसे में जेका लयकारी आहे ऐं सुर जो लॻाव आहे या शरनाए आहे या दोल आहे, उहो शादमाने खां वठी ओ जीअं चइजे त झिमिर ताईं उहो सॼो हुनजे ख़ानदान में हुनखे ॼमण साईं, जंहिं माउ जे हज में हुन अखियूं खोलियूं आहिनि, जंहिं पीउ खे हुन शऊर में अचण खां पोइ ॾिठो आहे त सुर त हुनजे सुतीअ में पियो ई पियो अथव अशरफ। त इन करे हुनजो माइटनि नालो यकीनन त कंहिं बुज़ुर्ग जे हवाले सां ई मिस्री रखियो हूंदो। ऐं हू पंहिंजी ॼमंदे ॼाम ऐं हिकिड़ी नंढी उमिरि में ई जेको ॻाइण वारो हूंदो आहे न, उहो जी अॻु में ई चवंदा आहियूं त बात इहा आहे की आदमी शाइर या त होता है या नहीं होता। ॻाइण वारो सभु फ़न माण्हू पंहिंजे शौक़ सां सिखी वेंदा आहिनि, पर ॻाइण वारे जो जेकॾहिं गलो कुदरती न आहे त पोइ केॾी बि कोशिशि करे न, केॾी बि सिखिया वठे, बिलाख़िर हिकिड़े ॾींहुं उहो किरी पवंदो, वॾो रागी न थी सघंदो। त हाणे मिस्री फ़क़ीर खे रगी सॼी रागदारी पंहिंजे विरसे में पंहिंजे माउ पीउ जे गले खां मिली ऐं हुनखे पोइ हुनजो रिज़्क़ बि उहो बणियो ऐं
हू ॻाईंदो वठंदो हो ऐं सभिनी खे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे, असां मिस्री फ़क़ीर खे ॾिठो त जीअं तव्हां चयो न फ़क़ीर त हू पंहिंजे कपिड़े लटे में बीहक में ठाठूअ में हा कमाल जो हिकिड़ो ख़ुशबूदार माण्हू हुयो, सुभान अल्लाह। एॾो ख़ुशि लिबास, एॾी सुठी गुफ़्तगू करण वारो, एॾी शाइस्तगी हुनजे उथण वेहण में त लॻंदो त हीअ के तमामु आला इंस्टीट्यूशन मां ही दर्स वठी पढ़ी निकिती आहे। पर ख़बर पई त हीअ मख़दूम ख़ान वादे जी जेका बि इज़त अज़मत शराफ़त ही उतां जी ही मणियो जेको आहे उहा मिटी आहे, उन उतां ही ख़ुशबू लोह जेको आहे न हितां पारस थियो आहे। वाह वाह। अच्छा नसीर भाई, ॻाल्हि इहा आहे त जेके बि असांजा इहे फ़नकार हुआ, जेके पुराणे फ़नकारनि जो ज़िक्र करियूं था, हता के कंहिं वटि नाणो घटि हो, कंहिं वटि नाणो वधीक हो, पर हुननि जे लिबास में हुन जी शाइस्तगी एॾी हूंदी, उन टाइम में पटको ॿधंदा हुआ, बोस्के कपिड़ा पाईंदा हुआ, कपिड़ा बहितरीनु हूंदा हुआ, ऐं बाक़ाइदा उहो जेको जूतनि जो कलर जेको हूंदो उहो मैच कंदो माना कपिड़नि सां। त इहा बि माना ईअं कोन्हे जो असांजा जेके फ़नकार हूंदा बिल्कुलु उहो माना बिल्कुलु फ़क़ीर तन हूंदा, सही पर सही। पंहिंजे लिबास सां हू महसूसु कराईंदा हुआ त न असांजो जेको कंट्रीब्यूशन आहे या असांजो उथण वेहण आहे सो के नवाब खां घटि न आहे। बिल्कुलु तव्हां दुरुस्त चयो त फ़क़ीरी हुनजे तबियत में हुई। मिस्री Yeah. फ़क़ीर जे बज़ाहिर त हू हिकिड़ो दुनिया जो आलिशान हिकिड़ो सुहिणी पर्सनैलिटी वारो माण्हू हो, पर अंदरि में फ़क़ीरी हुई, इज्ज़ो इंकिसारी हो। सुभान ऐं अल्लाह। जेकॾहिं कंहिं बि कलाकार वटि इज्ज़ ऐं आजिज़ी ऐं न्याज़ ऐं निवड़त न आहे त पोइ इहो उहो हुनजे हिकिड़ो ऐब शुमार थींदो। वाह। ॿियो छा थींदो आहे त अशरफ ॾिसबो आहे त हीअ कहिड़ी कंपनीअ में कहिड़े माण्हुनि सां उथे वेहे थो। त ॾिसो जॾहिं तव्हां मख़दूम साईं तालिब इल्म जो नालो पाण ई वठी छॾियो, जी हा जी हा ऐं उनखां पोइ मिस्री फ़क़ीर ज़ाहिद बि हुनजी गवाही ॾींदो जी हा। त इंतिहाई राॼाए ते फ़क़ीरनि में हुनजो ख़ानदान शुमार आहे। सुभान तव्हां ॾिसो था न त पंहिंजे तर जा जेके बि वॾा माण्हू आहिनि हुनजो ख़ान वादो, हू त नंढपण खां ई वठी हुन हाला जो दरवाज़ो जीअं ॾिठो न त छा चइबो आहे त इहो सिकी को सलाम के हा करी को करी चो। सलाम, ॿिया दर तन हराम ई दर जिनी जिनी देखियो। दर ॾिठो, हा। हुनजो मख़दूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो ऐं मख़दूम साहिब जे 88 जो दर ॾिठो त पोइ त हू लाल गुलाल थी वियो हलियो, सुभान मणे अल्लाह। मां जेको माणक थी वियो हा हा हलियो। हा हा। त इहो आहे हुनजो इब्तिदाई इब्तिदाई उन ते नसीर भाई ॻाल्हाईंदासूं, राय सां बि कचेरी थींदी, पर हाणे जेका असांजी नई टही आहे, ठीकु आहे न, उनखे त ख़बर पए न हाणे काफ़ी फ़नकारनि जी पाण हुनखे ख़बर ई कान्हे, माना जी जेके हा। नौजवान त मिस्री फ़क़ीर जो अंदाज़ छा हो, जी हा, हुनजी बिल्कुलु। जेको आहे सो फ़ोटू कहिड़े तरीक़े सां अचे थो। जी हा। त हाणे आउं सम्झां थो तव्हां असां सभिनी जा कोशिशि हूंदी, ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु चवंदासीं क्लासिकल हिकिड़ो ज़बरदस्तु ॻायो माशाअल्लाह। आहे मिस्री फ़क़ीर साईं, उहो ॾिसूं था ॿुधूं था, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो अचो मिस्री फ़क़ीर जो ही पहिरियों कलाम ॾिसूं था, ॿुधूं था।
जी मुंहिंजा साईं नसीर भाई हाणे ज़ाहिद गुल असां सां मौजूदु आहे पर आउं सम्झां थो त मिस्री फ़क़ीर साईं जो मूं वटि मुख़्तसिर हिकिड़ो तारुफ़ आहे उहो जेकॾहिं पेश करियां उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। अच्छा हिन तारुफ़ में असां मुख़्तलिफ़ किताबनि जे हवाले सां थोरी घणी जेका ॼाण आहे उहा मिली आहे। जेकॾहिं किथे बि का ग़लती हुजे त तव्हां असांखे ॿुधाइजो छाकाणि तव्हांजो ख़ानदान जा माण्हू आहियो। सिंधी मौसीक़ी सिंध जे मुख़्तलिफ़ अंगनि तौरु मारूफ़ रही आहे जिन में लाड़ी थरी विचोले वारो अंग बि शामिल आहे ऐं उहो रंग हालाजी मौसीक़ी वारो अंग बि आहे जेको मखदूम तालिबुल्ला साईं जिन जे सरवाणी मां अॻियां चढ़ियो आहे। ऐं मिस्री फ़क़ीर जी ॻाल्हि करियूं था त मिस्री फ़क़ीर 1929 में सिंध जे ॻोठ बकापुर नज़द कुंभ लीमा तालके सकन ज़िले नवाबशाह में अलादीन फ़क़ीर जे घर पैदा थी। ठीकु साईं। संदुसि ख़ानदान जो ज़रियो माश ॻाइण वॼाइण वारो हो ऐं संदुसि वॾा जेके हुआ सा पीढ़ाइती राॼाइता काॼाइता समाइता मंगणहार फ़क़ीर हुआ। मिस्री फ़क़ीर बि नंढपण में रुॻो साज़ ई साज़ ॾिठा जिन में दोहल शरनायूं बीन वग़ैरह शामिल हुआ। मिस्री फ़क़ीर बि उन्हनि साज़नि सां दिलि विंदराइण लॻो हो। 3 ॾींहंनि में कुंभ लीमा में सुखियो सताबो हिंदू आबादी वारो वसंदड़ शहर हो इहो जेको मिस्री फ़क़ीर वारो ॻोठ हो। सो मिस्री फ़क़ीर बि स्कूल ईंदे वेंदे हिंदू दुकानदारनि खे राग ॿुधाइण लॻो हो। संदुसि आवाज़ सुरीलो ऐं रसीलो हो। सो बाज़ औकात खेसि ओताक ते सॾे राग ॿुधो वेंदो हो। 3 ॾींहंनि में मिस्री फ़क़ीर फ़िल्मी तर्ज़नि ते ॿधल कलाम ॻाईंदो हो त आसपास जा माण्हू खेसि शौक़ सां ॿुधण लॻा ऐं तमामु सुठा रिमार्क्स ॾींदा हुआ। बहरहाल उन्हनि तारीफ़ी कलमात मिस्री फ़क़ीर खां दर्सी तालीम छॾाई ऐं हू फ़क़ति प्राइमरी जा 5 दर्जा पढ़ी सघियो ऐं मौसीक़ी ऐं सुरनि जे संसार में गुम थी वियो ऐं पंहिंजे नौजवानी जवानी दीवानी राग खे अर्पे छॾी। मिस्री फ़क़ीर खे राग जेतोणीक मीरास मिलियो हो पर पोइ बि हुन काज़ी अहमद जे प्यारे फ़क़ीर खां सुर लॻाइण जो हुनुर सिखियो हो। सिंध जे दूर दराज़ इलाइक़नि ताईं वञी उन फ़न खे ॿियनि ताईं पहुचायो ऐं रोशनास करायो। सैर सफ़र जी सियाहत खेसि हिकु जाइ ते टिकण न ॾिनो। मिस्री फ़क़ीर खे हाला पुराण जे माण्हुनि तरफ़ां अनेक मोहबतूं मिलियूं त हू बि उन्हनि जो थी वियो। अली मोहम्मद शेख जी औताक ॼण त संदुसी औताक हुई तंहिंखे हेडक्वार्टर बणाए महफ़िलूं अटेंड कंदो हो। अली मोहम्मद शेख वरी उन लाइ महफ़िलूं अरेंज बि कंदो हो। दोस्ती जो हक़ बि अदा कंदो हो ऐं कॾहिं कॾहिं काज़ी अहमद जे बर्क़ क्लासिकल रागी मिठो ख़ान मिरासी ऐं ॿियनि खे बि महफ़िलूं कराइण लाइ उते वठी ईंदो हो। बहरहाल मिस्री फ़क़ीर जे राग रिहान जूं ख़बरूं हवाउनि में उॾाणियूं त जनाब मखदूम तालिबुल्ला साईं जिन खेसि इमाम अली फ़क़ीर वाढे जे मार्फत हाज़िरी लाइ घुराए वरितो। मिस्री फ़क़ीर जे रंग अंग ढंग ऐं तलफ़ुज़ खे उते मखदूम साहब बेहद पसंदि कयो ऐं खेसि सरवरी राग रंग वारी सथ में शामिल कयो वियो। मिस्री फ़क़ीर में बि सरवरी राग जो तालिब बणिजी वियो जितां खेसि ख़ुशहाल रागी जो ख़िताब मिलियो। मखदूम साईं तालिबुल मौला जी शख़्सियत ऐं महरो नज़र सां मिस्री फ़क़ीर हालनि वारो रेडियो पाकिस्तान कराची जो रेगुलर फ़नकार बणियो ऐं खेसि हिकु सुरीले रागी वांगुरु प्रोग्राम मिलंदा रहिया। सरवरी साथ में शामिल थियण खां अॻु मिस्री फ़क़ीर अक्सर फ़िल्मी गाननि जी तर्ज़नि वारा कलाम चवंदो हो ऐं पाण शाइर बि हो ऐं संदुसि तख़ल्लुस पहिरीं क़ुर्बान अली ऐं पोइ दर्द हो। सो फ़िल्मी तर्ज़नि ते कलाम ॿुधंदो हो ऐं पंहिंजे कलामनि सां गॾु मिस्री फ़क़ीर सूफ़ी शाइर ताज अली शाह जा कलाम कसरत सां ॻाईंदो हो। पर जॾहिं तालिबुल मौला जे हुज़ूर में पहुतो त ॿिया सभु हुन खां विसरी विया। फ़क़ति साईं तालिबुल मौला संदसि ज़हन ते छाइण रहियो। 3 ॾींहंनि में साईं तालिबुल मौला जो आलीशान शहरी मजमू पधिरो थियो हो। मिस्री फ़क़ीर उन मजमे जे शाइरी लाइ दिलि जे हुज़ूर ऐं ज़हन जे ध्यान ऐं ज्ञान सां मुतालो कयो ऐं शाइरी लाइ तर्ज़ूं ठाहिणु शुरू कयूं त असुलु वाह वाह थी वई। मिस्री फ़क़ीर सिंधी मौसीक़ी जे उफ़क़ ते रोशन सितारे जा चमकण लॻो ऐं साईं तालिबुल मौला जी दरबारी रागीब बणिजी वियो। मिस्री फ़क़ीर मख़मूर जे तख़ल्लुस सां बि शाइरी कई ऐं संदसि शाइरी जो मजमू पग खणी पंधु पिया। संदसि लाॾाड़े खां बाद संदसि लाइक़ फ़र्ज़ंद अब्दुल मजीद फ़क़ीर
छपराए पधरो कयो। सरवरी साथ में ॻाईंदे वॼाईंदे मिस्री फ़क़ीर खे तालिबुल मौला साईं जन जो कलाम वॾे अंदाज़ में हिफ़्ज़ थी वियो हो। रूना लैला जी आवाज़ में मास्टर फिरोज़ गुल जी कंपोज़िशन में मखदूम साहब जिन जा जेके बि कलाम रिकॉर्ड थिया हुआ उन्हनि कलामनि जो अक्सर तर्ज़ूं मिस्री फ़क़ीर जूं ॻायल वॼायल तर्ज़ूं हुयूं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मिस्री फ़क़ीर हिकु रेगुलर फ़नकार जा केतिरा ई कलाम रिकॉर्ड कराया। PTV कराची ते बि केतिरियूं ई इंटरव्यू ॾिनियूं ऐं केतिरियूं इंटरव्यू ॾिनियूं ऐं पाण खे मशहूरु ऐं मसरूफ़ बणाए वियो। उन खां अलावा हुन रेडियो पाकिस्तान रावलपिंडी ते मोहम्मद जुम्मन, मोहम्मद इब्राहिम ऐं हुसैन बख़्श खादिम सां गॾिजी कुझु प्रोग्राम कया जेके तमामु घणा मशहूरु थिया। मिस्री फ़क़ीर सिंध जे सकाफ़ती स्टेजनि शाह लतीफ़ सचल सरमत जे उर्सनि वारनि तक़रीबनि में बि शिरकत करे पाण मञरायो। मिस्री फ़क़ीर जे राग जो इहो कमाल हो जो हू रुख ॾिसी मुख ॿोलींदड़ फ़नकार थी वियो हो ऐं ॾिसंदो हो त हिन महफ़िल में कहिड़े क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि उन हिसाब सां कलाम चवंदो हो। कलामनि जी ठहकंदड़ मौज़ुअनि जहिड़ा ई ॾोहेड़ा ॾींदो हो। उन खां अलावा सुरनि खे हू अहिड़ी त सलीका मंदी सां अदा कंदो हो जो को अहसासु न थींदो हो त मिस्री फ़क़ीर खे तालिबुल मौला साईं समेत शाह लतीफ़, सचल साईं, ख्वाजा ग़ुलाम फ़रीद, हमल फ़क़ीर जा कलाम वॾी तादाद में यादि हुआ। हमल फ़क़ीर संदसि वेझड़ो पाड़ेसरी शाइर हो, सो उन जी हक़ अदायगी तौरु हमल जे कलाम जो बि यादि हाफ़िज़ हो। मिस्री फ़क़ीर जो हाफ़िज़ो दुरुस्त ऐं तलफ़ुज़ बि ॾाढो सही हो। अक्सर मशहूरु हो त रेडियो जे सभिनी ॻाइणनि में मिस्री फ़क़ीर जो तलफ़ुज़ बिल्कुलु सही आहे। मिस्री फ़क़ीर 4 सेप्टेम्बर 1984 ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो प्रोग्राम करे ट्रेन में वापसि ॻोठु अची रहियो हो त मथस फ़ालिज जो हमिलो थियो। खेसि बर वक़्तु नवाब शाह सिविल अस्पताल मोकिलियो वियो पर हू इन शइ खे अॻियां हलणु न ॾिनी। बीमारी हुन जे मथां ग़ालिब थी वई। भल आख़िर 8 सेप्टेम्बर 1984 ते पाण फ़क़ीराबाद सराड़ी में लाॾाणो करे वियो। ऐं अहिड़ी तरह असांजो सिंध जो ही हीरो ही गायक इन डेट ते असांखे ऐं सिंध खे छॾे हलियो वियो। त ही त दोस्तो मिस्री फ़क़ीर जे बारे में मुख़्तसर तारुफ़ हो जेको असां ख़िदमत में पेश कयो। हाणे आउं नसीर साहब सां ॻाल्हि कंदुसि त हाणे इन तारुफ़ में तव्हां ॾिठो त सॼियूं ॻाल्हियूं जेकी हुयूं उहे माना जेके शुरू में पाण ॻाल्हि कई त हुन जी हिकिड़ी शख़्सियत पंहिंजे तौर ते त वॾी हुई पर जॾहिं मखदूम तालिबुल मौला साईं जे हुज़ूर वियो आहे उन खां पोइ हिकिड़े रंग में हिकिड़े नए रंगनि जो इज़ाफ़ो थी वियो। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त उनजो जेको काज़ी अहमद वारो मिठू मीरासी आहे उहो हुनजो उस्तादु हो। हाणे हू त पाण हिकिड़ी लोक रवायत जो गायक हुयो। हा जेका जीअं पाण तव्हां पंहिंजो ज़िक्र कयो त हू समाट क़ौम जे हिकिड़े अहिड़े क़बीले सां जंहिंजो तालुक़ु हो जेको म्यूज़िक त ॼाणे पियो पर क्लासिकल जेका शुद्ध राग आहे जेके शास्त्रीय संगीत जंहिंखे चइजे थो या पको राग जंहिंखे चइजे थो उहो सिखणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इहा ॻाल्हि हुनजो जेको उस्तादु आहे उहो मिठू मीरासी आहे। अच्छा नसीर भाई हाणे इहा ॻाल्हि प्यार अच्छा हाणे इहा ॻाल्हि हिते माना कंटिन्यू कंदासीं। वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो उन खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में ईंदासीं। त दोस्तो प्रोग्राम जारी आहे वठूं था नंढड़ी ब्रेक। वेलकम टू बैक दोस्तो प्रोग्राम महरान जा रागी असीं उनजी ख़िदमत में महरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु जंहिं सिंध जे हीरो जो ज़िक्र हली रहियो आहे उनजो नालो आहे मिस्री फ़क़ीर। नसीर मिर्ज़ा साहिबु वक़्फ़े खां अॻु में ॻाल्हि करे रहियो हो त मिस्री फ़क़ीर बि बाक़ाइदगी सां जेका पके राग जी सिख्या हुई सा वरिती हुई। जी बिल्कुलु ज़ाहिद बि हुनजी पोइ अॻिते हली तस्दीक कंदो त प्यारो आहे या मिठू मीरासी आहे जेको वरी असांजे अलहदाद ज़रदारीअ जो बि उस्तादु आहे। मूं छाकाणि त उन्हनि सभिनी खे ॾिठो ऐं हू पंहिंजे उस्तादु यानी अलहदाद पंहिंजे उस्ताद खे मिठूअ खे वठी ईंदो। हिननि गॾिजी बि असांजे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो में रिकॉर्ड किया आहिनि। मूं ई हुननि जा ॿिन्ही जा गॾियल बि हिकिड़ा रिकॉर्ड किया आहिनि। पर अशरफ हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त असां वटि जेका सिंध में फोक मौसीक़ी आहे उहा असांजे दरगाह जी सतारंगी गायकी आहे। उहा चपड़ी अख़्तारे ते आहे ऐं हुन सां ढोलक ते आहे कलवाड़ो आहे या जेको बि लय आहे। पर मिस्री फ़क़ीर जेको आहे उन में पेतीअ जी कसरत शामिलु कई आहे। माना हारमोनियम जेको हिते ज़ाहिद सां गॾु पियो आहे
सिख्या क्लासिकल में आई है ऐं सदारंगी गायकी दरगाह वारी आहे ऐं उनखे हुन वरी जेको तजुर्बो कयो आहे त उहो पेती हाणे तव्हां दरगाह वारा यकतारे चपड़ी वारा तव्हांखे ॾिसंदो त झूमंदा ॻाईंदा झूमंदा बैत ॾींदा पर तव्हांखे मिस्री फ़क़ीर असांखे पहिरियों भेरो तक़रीबन जीअं मुंहिंजो जी। तजुर्बो आहे त हुन ज़मीन ते वेही मिस्री फ़क़ीर उथी बि कोन हीअं ॻाईंदो खणी ॻाईंदो हूंदो पर असां हुनखे हमेशह इज़त एतिराम सां स्टेज ते पेती रखी ॻाईंदे ऐं कला के मुंहुं ॾोहीड़नि सां सजाए सिंगारे ॿियो हुनजी ख़ासि जेकॾहिं ख़ूबी अथव जेका ज़ाहिद ज़रूरु ॿुधाईंदो त जेकॾहिं हू अखियुनि जे मौज़ूअ ते काफ़ी आहे त हुनजा सभु ॾोहीड़ा जेके आहिनि अखियुनि वारा हूंदा वाह, वाह, वाह। नेण त सभु हुनजा ॾोहीड़ा नेणनि वारा हूंदा वाह। हाणे ॿी जेका हुनजी मिस्री जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा छाकाणि त हीअ जेके राग रागणियुनि ते आधारिक असांजा रागी ॻाइनि था वरी मां दरगाहनि जो मिसाल ॾींदुसि मिसाल हाणे इहो आहे पहाड़ी आहे प्रभाती आहे लोड़ाऊ आहे मांझ आहे इतलिंग आहे आसा आहे इन्हनि खे पेतीअ ते वेही ख़ूबसूरतीअ सां ॻाइण वारा जेको साम्हूं आयो आहे त उहो असांजो मिस्री फ़क़ीर आहे ऐं उन एस्टेब्लिश कयो पाण खे हिकिड़े हारमोनियम ते ॾोहीड़नि सां ॻाइण वारे वॾे राॻीअ जी सूरत में जंहिंमें फोक रंग बि हो ऐं क्लासिकल जी जेका सिख्या हुई उहा बि हुन में शामिल हुई वाह सी वाह नसीब भाई ॾिस भाई हाणे पाण त गुफ़्तगू में मौजूदु थी वियासीं पर हाणे माना लॻे ईअं पियो त पंहिंजी गुफ़्तगू में ज़ाहिद पाण गॾु मौजूदु आहे ऐं ॿुधे पियो ज़ाहिद भाई हाणे पहिरीं त तव्हांखे असां हिकु दफ़ा वरी मुंहिंजे तरफ़ां नसीब तरफ़ां भलीकार चऊं था त हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां एज़ ए मिस्री फ़क़ीर साईं जंहिंजो ज़िक्र हली रहियो आहे उनखे तव्हां एज़ ए उस्ताद ॾिठो आहे या एज़ ए चाचे जे अंदाज़ में ॾिठो आहे या एज़ ए इंसान जे अंदाज़ में ॾिठो आहे या सिंध जे वॾे फ़नकार में ॾिठो आहे इहे चार पहलू आहिनि माना मिस्री फ़क़ीर जा तव्हांजी ज़ात सां तव्हां हुनखे कहिड़ी ज़ात में ॾिठो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम सभ खां पहिरियों तव्हांजो सभिनी खे थोराइतो आहियां जो मूंखे हिन लाइक़ु सम्झो त हिन प्रोग्राम में मुंहिंजी एंट्री हुजे फ़क़ीर साहिबु जॾहिं असां होश संभालियो त पोइ ख़बर पई त फ़क़ीर साहिब खां वॾी मंज़िल हुई वॾी ॻाल्हि हुई हू त हिकिड़ी नंढी उमिरि में माण्हू खे ख़बर नथी पवे घर जो भाती आहे अॻिते हली छा थो थिए जॾहिं असीं हुनजी जाइ ते अचूं था या उन फील्ड में अचूं था पोइ ख़बर पए थी त फ़क़ीर साहिब जो रंग छा आहे जॾहिं असां मुख़्तलिफ़ जाइ ते वञूं पिया वियासीं उते जेको फ़क़ीर साहिब जी पोख पोखियल या उनजो जेको माण्हुनि में असरु जेको आहे महसूसु थियो त फ़क़ीर साहिब का वॾी हस्ती हुई वॾी ॻाल्हि हुई उहो माना हमेशह पाण मूंखे चिटी तरह सां यादि आहे त इहे चवंदा हुआ इहो दर्स ॾींदा हुआ त सुठो फ़नकार थियण खां वॾी ॻाल्हि कान्हे का सुठो इंसानु थियणु वॾी ॻाल्हि आहे पहिरियों दर्स फ़क़ीर साहिब जो इहो हूंदो ऐं अलहलोक माण्हू बिना का लोभ लालच जे मुर्शिद जी दरगाह जो प्रोग्राम आहे त पोइ भले लख रुपए जो प्रोग्राम मिले पर उन लाइ वञिणो साईं जन जो हुकुम हिते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे त क़िबला साईं तालिब इल्म वारा जन पंहिंजे कंहिं किताब में लिखियो आहे त मिस्री फ़क़ीर खे पहिरियों दफ़ो जॾहिं मूं महफ़िल पंहिंजे उन में ॿुधो दरगाह ते त हिकिड़ो सादो पटको पहिरियल ऐं माचीस जेको हूंदो आहे माचीस जे खोखे ते फ़क़ीर साहिबु मूंखे मुंहिंजो कलाम अहिड़ो ॿुधायो जंहिंमें मुंहिंजो हिकिड़ो किताबु आहे बेपी रखियूं जंहिंजो सॼो बयानु फ़क़ीर साहिबु दोहीड़े में बयानु करे वियो ऐं आउं हैरान थी वियुसि क़िबला साईं पाण फरमाइनि क़िबला साईं जहिड़ी शख़्सियत जेकॾहिं इहे लफ़्ज़ नसीर भाई चए पई कंहिंजे लाइ त इहो वॾो एज़ाज़ आहे वॾो एज़ाज़ उन खां पोइ जॾहिं ॿुधो त क़िबला साईं महसूसु कयो त बाबा हीअ त असांजे कम जी शइ आहे उनखे चयो बाबा हाणे ॻाल्हि ॿुध फ़क़ीर साहिब खे त तूं हाणे पंहिंजी कोशिशि इहा कर पंहिंजे घर ख़र्च वर्च ॾेई हाणे तुंहिंजो कमु हिते आहे तोखे असीं वरी उन हिसाब सां आणींदासीं या उन खां पोइ जेका उन्हनि जी सिख्या थी जंहिं सोबत में उहो रहिया जेको उतां खां थी निकिता त सॼी दुनिया उनखे एप्रिशिएट करे थी त कहिड़े स्कूल मां उहो निकितल आहिनि अलाह जी महिरबानी सां पोइ उहो सॼो उन ख़ानदान ते हिन शइ जो असरु सॼो ख़ानदान एजुकेटेड बि थी वियो अलाह जी महिरबानी सां फ़क़ीर साहिब खे मखदूम साहिब जन पुछो त बाबा तव्हांखे का शइ जी ज़रूरत का ज़मीन का ॻाल्हि चयोसीं असांखे दुआ खपे बसि वाह वाह सुभान अल्लाह हाणे इहो दुआ जी ॻाल्हि हिते कंदासीं ज़ाहिद भाई हाणे नसीर साहिब या असां तव्हां सोचींदासूं ऐं सम्झूं था ऐं जेके असांजा दोस्त आहिनि जेके नाज़रीन आहिनि छो न फ़क़ीर साईं जो ही कलाम ॾिसूं था ॿुधूं था उन खां पोइ वरी तव्हां वटि ईंदासूं त दोस्तो अचो त मिस्री फ़क़ीर जो ॻायल ही ख़ूबसूरत कलाम ॾिसूं ऐं ॿुधूं था उन दिन अची त उभरंदे आ सदोरा मुंहिंजा सुपिणी तो खपे नाई सा हुजे शलन हिजर जो तालिब मौला ता विछोड़े जो कंहिंखे लॻे की न के
छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था असीं पंहिंजे दिलि खां रुठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था परिहाण पखड़ा किथे कोन अडबा परिहाण पखड़ा किथे कोन अडबा न कि पूर पवंदा न कि सूर सलबा न कि पूर पवंदा न कि सूर सलबा हज़ारनि ॾुखनि खां छुटा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था वो कॾहिं कोन अचबो आवाज़ शहर में कॾहिं कोन अचबो आवाज़ शहर में न माखीअ खे छॾबो मिलाए ज़हर में न माखीअ खे छॾबो मिलाए ज़हर में मिठी शैल मिठड़ा मुठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था हयातीअ जा ॾींहड़ा लॻी चार वेंदा हयातीअ जा ॾींहड़ा लॻी चार वेंदा अवां जा बि विसरी न आज़ार वेंदा अवां जा बि विसरी न आज़ार वेंदा बिना ॾोह बेवस पुठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था असीं पंहिंजे दिलि खां रुठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था छॾे शहर तुंहिंजो मिठा अॼु वञूं था